बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हांजे लाइ जेज़ ऑफ़र डेली रिवॉर्ड ऑफ़र खणी आयो आहियां। हिन जेज़ ऑफ़र में तव्हां सभिनी खां पहिरियां जेज़ वर्ल्ड जो सॉफ्टवेयर गूगल प्ले तां डाउनलोड करियो। उन सॉफ्टवेयर खे पंहिंजी जेज़ सिम में खोलियो। तव्हां ॾिसंदव त सॉफ्टवेयर खुलंदो। सॉफ्टवेयर खुलण खां पोइ थोरी सर्चिंग खां पोइ तव्हांखे साॼे तरफ़ कुंड में हिकु ऑप्शन मिलंदो, डेली रिवॉर्ड ऑप्शन। तव्हां उन ते क्लिक कंदव। क्लिक करण खां पोइ तव्हांखे ॿियो ऑप्शन ईंदो जंहिंमें डे रिवॉर्ड हूंदो। उन डे रिवॉर्ड ते क्लिक करण सां तव्हांखे क्लेम करणो पवंदो। क्लेम करण सां तव्हांखे डेली रिवॉर्ड हासिलु थींदो, जेको मुख़्तलिफ़ ॾींहंनि ते मुख़्तलिफ़ हूंदो आहे। हीअ जेज़ ऑफ़र तव्हांखे हिकु महीने में 4 GB ताईं इंटरनेट ॾेई सघे थी। जेज़ वर्ल्ड जी हिन ऑफ़र सां तव्हां महीने में घटि 4 GB फ्री इंटरनेट हासिलु करे सघो था। जेज़ वर्ल्ड जो ही सॉफ्टवेयर तव्हां गूगल प्ले तां डाउनलोड करे वठो ऐं पंहिंजी पर्सनल सिम में उनखे खोलियो। सिंधी मारू यूट्यूब चैनल। जेकॾहिं तव्हांखे ही वीडियो पसंदि आयो हुजे त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं लेटेस्ट वीडियोज़ जेके ज़ोंग ऐं टेलीनॉर फ्री इंटरनेट जे लाइ अची रहिया आहिनि तिन खे ज़रूरु ॾिसंदा। सब्सक्राइब करणु न विसारींदा। यूट्यूब चैनल सिंधी मारू, सिंध जी सक़ाफ़त जो अकास सिंधी मारू।